नए माली साल 2024-25 लाइ सिंध जे 30 खरब 56 अरब रुपयनि जी बजट पेश। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 22 खां 30% ताईं वाध जो ऐलान। पेंशन में 15% इज़ाफ़ो, 1 खां ग्रेड 6 ताईं 30%, 7 खां 16 ग्रेड ताईं 25% ऐं 17 खां 22 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जी पघार में 22% वाध थींदी। पोरीअ जो घटि में घटि उजूरो 37,000 रुपया मुक़ररु करण जी तजवीज़। सिंध सरकार तालीम लाइ सभ खां वधीक 519 अरब रुपया रखण जो ऐलान करे छॾियो। सिहत लाइ 334 अरब, 959 अरब रुपया तरक़ियाती ख़र्चनि लाइ मुख़्तिस कया विया। मकानी इदारनि लाइ 329 अरब, ज़राअत लाइ 58 अरब ऐं आबपाशी लाइ 94 अरब रुपया रखण जो फ़ैसिलो। वर्क्स एंड सर्विसिज़ जे खाते लाइ 86, प्लानिंग एंड डेवलपमेंट लाइ 30 अरब, ट्रांसपोर्ट खाते लाइ 56 अरब ऐं तवानाई वारे खाते लाइ 77 अरब रुपया रखिया वेंदा। सिंध जी बजट में घरू खाते जे लाइ 194 अरब रुपया रखण जो ऐलान। हाउसिंग स्कीमुनि लाइ 25 अरब ऐं सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जे लाइ 26 अरब रुपयनि जो काथो लॻायो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां 26 लख घरनि खे मुफ़्त सोलर पैनल फ़राहम करण जो ऐलान। सोलर पैनल जी फ़राहमी लाइ 25 अरब रुपया रखिया वेंदा। बेनज़ीर मज़दूर कार्ड लाइ 5 ऐं बेनज़ीर हारी कार्ड जे लाइ 8 अरब रखण जी तजवीज़। साफ़ पाणी जी फ़राहमी लाइ 10 अरब रुपया रखण जो फ़ैसिलो कयो वियो। सिंध जी बजट में समाजी तहफ़ुज़ लाइ 12 अरब ऐं शहरनि ते माली बार घटाइण लाइ 116 अरब रुपयनि जी सब्सिडीज़ जो प्रोग्राम शामिल। ग्रांट्स जी मद में सिंध जी समूरी यूनिवर्सिटीज़ जे लाइ 35 अरब रखण जी तजवीज़। सिंध हायर एजुकेशन कमीशन लाइ 30 अरब 60 रखण जो ऐलान। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड लाइ 3 अरब 20 करोड़ रुपया रखण जो फ़ैसिलो। सिंध जी कुल इम्कानी आमदनी 3 खरब रुपया आहे। बजट बुनियादी तौर ते बोर्ड मुतासिरनि जी बहाली ऐं ग़रीबनि जे लाइ आहे। बजट में बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर लाइ बि वसीला रखिया विया आहिनि। 10 सालनि खां जारी स्कीमुनि खे मुकमल कयो वेंदो। नए माली साल में का बि नई स्कीम शुरू न कई वेंदी। पीपल्स पार्टी जे मंशूर मूजिबि मुफ़्त सोलर सिस्टम फ़राहम कयो वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सिंध असेंबली बजट तक़रीर। सिंध सिवड़ आहे त खैन वफ़ाक़ खां पंहिंजो हक़ वठिणो आहे। PTI जी हुकूमत में तरक़ियाती प्रोग्राम में सिंध जी का बि स्कीम शामिल न हुई। सिंध जे बजट में हर शोबे में अवाम खे रिलीफ ॾिनो वियो आहे। मुलाज़िमनि जी पघारुनि जो ख़ासि ख़्यालु रखियो वियो आहे। ग़रीबनि जे घरनि खे सोलराइज़ करण लाइ बजट में रक़म रखी वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो विजन आहे त ग़रीबनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। कार्ड स्कीम ग़रीब मज़दूर ऐं निहारियुनि जे लाइ हूंदी। सिंध जी सीनियर वज़ीर शर्जील नाम मेमण जी सिंध असेंबली जे बजट इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि हिन सवणाए त सिंध में 30 लख घर अॾजनि पिया। उहे कंहिं नई स्कीम खां घटि न आहिनि। नयनि बसुनि जो अचण बि कंहिं नई स्कीम खां घटि न आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सनअती शोबे जी बहितरी लाइ बिजली पैकेज जो ऐलान। सनअतुनि जे लाइ बिजली क़ीमत में 10 रुपया 69 पैसा घटाई। सनअत ऐं एक्सपोर्ट शोबे लाइ बिजली जे अघ में 34 रुपया 99 पैसा मुक़ररु। बिजली पैकेज सां सनअतुनि तां 200 अरब रुपयनि जो वधीक बार ख़त्म थी वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां स्टेट बैंक जे अॻूणे गवर्नर रज़ा बाक़री आलमी कंसल्टेंसी फर्म जे वफ़द जी मुलाक़ात। वफ़द वज़ीर आज़म खे परॾेही सीड़पकारी खे हथी वठाइण जे हवाले सां तजवीज़ूं पेश कयूं। वज़ीर आज़म जो चवणु आहे त दोस्त मुल्कनि सां सीड़पकारी जे मुआहिदनि खे मुशावरत सां मुकमल कयो वञे। हुकूमती निज़ाम खे असराइतो बणाइण लाइ बि आलमी शोहरत रखंदड़ फर्म सां ॻाल्हियूं कयूं वञनि। समूरनि शोबनि ख़ासि करे मैदनियाती तवानाई में सीड़पकारी जा वसी मौक़िया मौजूदु आहिनि। मुल्की मईशत जी तरक़ी में ख़ानगी शोबे जो मुख्य किरदारु आहे। हुकूमत मईशत जी बहाली लाइ निजी शोबे खे समूरियूं सहूलियतूं फ़राहम कंदी। समूरियूं सियासी पार्टियूं वतन जी ख़ुशहाली खे मथां रखनि। पाकिस्तान जी तरक़ी ख़ातिर सभिनी खे पंहिंजो किरदारु निभाइणो पवंदो। इतिहादी ताक़त सां हर चैलेंज जो मुक़ाबिलो करे सघिजे थो। सदर आसिफ अली ज़रदारी जे वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां मुलाक़ात जे मौक़े ते ॻाल्हि ॿोल्हि। मुलाक़ात जे दौरान मुल्क जी सियासी सूरतहाल समेत अमन व अमा जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि।
अदलिया इस्टेब्लिशमेंट की मुदाखलत में जान छॾाइण लाइ जदोजहद करे रही आहे। यकीन आहे त अदलिया में इस्टेब्लिशमेंट की मुदाखलत जो जल्द ख़ात्मो थींदो। लाहौर हाई कोर्ट के चीफ जस्टिस मलिक शहजाद अहमद जो रावलपिंडी में तकरीबी खिताब ज़रिए चवणु आहे त असांजी अदलिया बिना के डप ऐं लालच जे फ़र्ज़ अंजाम ॾेई रही आहे। आलमी मंडी में तेल के अघन में लाथ अचण सबब पाकिस्तान में पेट्रोलियम शयुनि के अघन में घटाई जो इम्कान। पेट्रोल की कीमत में 9 रुपया ऐं डीज़ल की कीमत में 5 रुपया फी लीटर घटाई थी सके थी। सिंध हुकूमती बहाली खाते बोर्ड दौरान तबाह थियल मनसूबनि की बहाली लाइ वफ़ाक़ी हुकूमत खां मंजूरी घुरी वरिती। बहाली खाते वारे सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा जो आबी वसीलन वारे वफ़ाक़ी वज़ीर मुस्तदिक मलिक के ख़त RBOD 1 ऐं 3 की बहाली लाइ 8,332 मिलियन रुपयनि वारी PC1 की मंजूरी जो मुतालबो ख़त में चयो वियो आहे त PC1 फ़रवरी में मोकिलियो वियो हो, पर अञा ताईं मामलो देर जो शिकार आहे। DG रेंजर्स सिंध मेजर जनरल अजहर वकास की सदारत हेठ सिक्योरिटी बाबत इजलास। IG सिंध एडिशनल IG ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि जे अमलदारनि जी शिरकत कच्चे में जारी ऑपरेशन ऐं अमनो अमान जी गॾियल सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। कराची में स्ट्रीट क्राइम परॾेही शहरियुनि जे तहफ़ुज़ ऐं ईद उल अज़हा जे सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो बि वरितो वियो। DG रेंजर्स पारां सखर मुल्तान मोटरवे ते चेक पोस्टूं क़ाइमु करण जी हिदायत। कराची में परॾेहियुनि जी सिक्योरिटी ऐं स्ट्रीट क्राइम की रोकथाम लाइ गश्त तोड़े स्नैप चेकिंग वधाइण जो फ़ैसिलो। ईद बाबत हुकूमती ज़ाब्ता इख़लाक़ ते अमल दरामद बढ़ाइण ते इतफ़ाक़। DG रेंजर्स जो चवणु आहे त जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ हिकमत अमली जोड़ी वञे। पार्लियामानी कमेटी सुप्रीम कोर्ट में जजनि की मुक़ररी की मंजूरी ॾेई छॾी। कमेटी सुप्रीम जुडिशल काउंसिल तरफ़ां मोकिलियल जजिस के नालनि की मंजूरी ॾिनी। लाहौर हाई कोर्ट के चीफ जस्टिस मलिक शहजाद अहमद खान, सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी के सुप्रीम कोर्ट में मुक़रर करण की मंजूरी। लाहौर हाई कोर्ट के जस्टिस शाहिद बिलाल के भी आला अदालत में मुक़रर कयो वेंदो। T20 वर्ल्ड कप अमेरिका ऐं आयरलैंड की मैच बरसात सबब शुरू न थी सघी। मैच ड्रॉ थियण की सूरत में ॿिन्ही टीमुनि खे हिकु पॉइंट मिलंदी। ग्रुप ए मां भारत ऐं अमेरिका जूं टीमूं सुपर 8 मरहले लाइ क्वालिफाई कंदियूं। पाकिस्तान की टीम वर्ल्ड कप खां ॿाहिरि थी वेंदी।